नाज़रीन, पीपी अॻवान गुलामला माहोटो शहीद राणी के याद कंदे उन जूं सारोणियूं सारे थो। गुलामला माहोटो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अज़ीम कुर्बानीअ सां गॾु पंहिंजे इलाइक़े माहोटा बाबति ॻाल्हाईंदे धरती टीवी जे ब्यूरो चीफ मुनवर रिंद सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त ॾिसूं। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान मोहम्मद अली माहोटो साहब सां गॾु मौजूदु आहियूं। पाकिस्तान जी सियासी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते जंहिं यूसी में रहनि था माहोटा में, उन जे हवाले सां ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेकी वरसी आहे इन जे हवाले सां उनखां पुछंदासीं। ऐं सभ खां पहिरियां त तव्हांखे भलीकार ऐं तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां पीपल्स पार्टी जा अॻवान बि आहियो, पार्टी में घणो अरसो ॾिनो बि आहे। ख़ासि तौर ते पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां ॿुधाइजो त हीअ जेकी यूसी आहे माहोटा, इन में आवाम जा कहिड़ा कहिड़ा कम थिया आहिनि या कहिड़े कमनि जी अञा ज़रूरत आहे। यूसी माहोटा उहो गढ़ आहे जिते मोहतरमा शहीद मोहतरमा ॿ दफ़ा असांजे हिन ॻोठ में आई आहे। उनजी हिन ॻोठ सां हिकिड़ी वालाना मोहबत रही आहे। माहोटा ॻोठ जे अंदरि बि अॻिमें खां वठी करे मोहतरमा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खां वठी करे एतिरियूं त असांखे ॻोठ जे माण्हुनि खे नौकरियूं मिली चुकियूं आहिनि जो कम अज़ कम असां नौकरियुनि जे हवाले सां मुतमइन ज़रूरु आहियूं। मोहतरमा हिकु अहिड़ी सहर अंगेज़ शख़्सियत हुई जो उनजे लफ़्ज़नि में ख़बर न आहे छा जादू हूंदो जो जेको चवंदी हुई त अजीब तरह फील थींदो त कंहिं मां का हूर त कोन ॾिठी आहे, लेकिन यकीनन अलाह वटि जेके अलाह जी प्यारियूं हूरा आहिनि उन्हनि में हिकिड़ी शख़्सियत हुई। ऐं वॾी ॻाल्हि इहा आई त मोहतरमा सिर्फ़ु बेनज़ीर भुट्टो हिकु लीडर न हुई, क़ौम जी माउ बि हूंदी हुई। मोहतरमा हिकु सरहद शख़्सियत हुई। हाणे 27 डिसंबर ते हुनजी यादि मल्हाई थी वञे, कोशिशि इहा ई हूंदी त उनखे वधि खां वधि भरपूर भेटा पेश कजे, लफ़्ज़नि जी भेटा पेश कजे, पर उन जे भेटा पेश करण जो बहितरीन तरीक़ो इहो आहे त अवाम में वञी अवाम जा ॾुख मसाला ॿुधी करे उन्हनि खे हल करण जी कोशिशि कजे, न की उन्हनि माण्हुनि सां जेके अमीर तरीन माण्हू आहिनि, मफ़ाद परस्त आहिनि, उन्हनि खे अवाम बणाए करे पेश थो कयो वञे। इहो पार्टी जे लाइ, मोहतरमा जे लाइ, बल्कि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नज़रिए जे लाइ इंतिहाई नुक़सानदार आहे। जेको मौजूदा दौर जो वॾे खां वॾो मसइलो आहे महांगाई आहे। सभिनी खे ख़बर आहे त फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ खां हिकु अहिड़ियूं तरीक़ेकार रखिया विया आहिनि जो ग़रीब जेको आहे उहो त ख़तमु थी वियो आहे, पर जेको मिडिल क्लास तबिके जो माण्हू आहे उहो अची हाणे गुरबत जे उन लकीर खे अची टच थो करे। बिलावल भुट्टो साहिबु मोहतरमा जो फर्ज़ंद आहे ऐं उनजो जेको वियन आहे उहो मोहतरमा वारो ई आहे। यकीनन उनजो जेको तौर तरीक़ो आहे उहो साॻियो ई आहे, लेकिन मसइलो हिकिड़ो ॿियो आहे। असांजे पार्टी जे अंदरि कुझु अहिड़ा शरपसंद माण्हू, अहिड़ा ग्रुप दाख़िल थी विया आहिनि जेके सिर्फ़ु मफ़ाद परस्त न आहिनि, पर उहे असांजी पार्टी खे कंहिं न कंहिं नमूने सां नुक़सानु ॾियण जी कोशिशि था कनि। त असांखे जेको असांजे बिलावल साहिब जो वियन आहे, जेको बि आहे उनखे शियो इन सूरत में रसे थो त उन ताईं बि इहा ई मैसेज थो वञे त एवरीथिंग इज़ ओके। मां तव्हांजे तवसत सां बिलावल साहिब ताईं जेकॾहिं मुंहिंजो मैसेज वञे त मां बिलावल साहिब खे चवंदुमि त चेयरमैन साहिबु एवरीथिंग इज़ नॉट ओके। तव्हांखे उहे माण्हू पेश कया था वञनि जेके माण्हू तव्हांखे अची ग़लति बयानी करे तव्हांखे उहे ॻाल्हियूं था ॿुधाइनि जेके पार्टी जे लाइ नुक़सानकार आहिनि। अॼु बि पार्टी जे अंदरि कारकुन मौजूदु आहे जेको मोहतरमा शहीद जे नाले ते ऐं अॼु बिलावल साहिब या आसिफ़ ज़रदारी साहिब जे नाले ते खून ॾियण लाइ बि तयारु आहे, लेकिन उहो कारकुन खे घर ॾे सुम्हारियो थो वञे। उहो नज़रियाती कारकुन ऐं नज़रिए खे दॿायो वियो आहे ऐं जेके मफ़ाद परस्त आहिनि उहे अॻिते आहिनि। ऐं उहे साॻियो इहो राग जेको इमरान ख़ान खे ॿुधायो थो वञे, चेयरमैन बिलावल साहिब खे ॿुधायो थो वञे त एवरीथिंग इज़ ओके। ऐं चेयरमैन साहिब यकीनन हिन शइ खे ॼाणंदा हूंदा। अॼु बि शहीद राणी जो जेको फ़लसफ़ो आहे, उनजो नज़रियो आहे, उहो ज़िंदा आहे। कैमरामैन अलीगुल लेथो सां गॾु मुनवर रिंद, धरती न्यूज़।